नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त ॻोठ कासिम दर्स बिरादरी जे माण्हुनि 50 खां वधीक पीपल्स पार्टीअ खे छॾे GDA में शमूलियत इख़्तियार कई आहे। किपर में राजड़ हाउस ते काज़ी शमस राजड़ सां मुलाक़ात बैदि उन्हनि पीपल्स पार्टीअ खे छॾे GDA में शमूलियत जो ऐलान कयो आहे। इन मौक़े ते मोहम्मद रहीम दर्स, अली नवाज़, उस्मान करीम ॾिनू, यामीन ऐं ॿियनि चयो त असां पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिना, पर पीपल्स पार्टी उन जे बदिले में असांखे इंतिहाई अज़तूं ऐं तकलीफ़ ॾिनी जेका नाक़ाबिले बर्दाश्त हुई, जंहिं सबबु मजबूर थी पीपल्स पार्टी खे छॾे GDA में शामिल थिया आहियूं। GDA पारां नामज़द कयल उम्मीदवार PS 42 काज़ी शमसदीन राजड़ NA 216 ते किशनचंद पारवाणी खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवाननि जी कामयाबी हितां जे ॾुतरियल तबिके ऐं इलाइक़े जे माण्हुनि जी ख़ुशहाली आहे। संदन इंतिखाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी मुख़लिस जो सबूत ॾींदा। पारां निसार अहमद राजड़ ऐं फयाज़ अहमद राजड़ तहलको खिप सिंधु सदिया जो सिंगार पीर साहिब बागारे पारां नामज़द कयल उम्मीदवार GDA PS 42 जे अवाम जो हॾॾोखी बहादुर अॻवान, न झुकण वारो न विकामण वारो, काज़ी शमसदीन राजड़ खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा, जंहिंजो इंतिखाबी निशान तारो आहे। काज़ी शमसदीन राजड़ जी कामयाबी तव्हां सभिनी जी कामयाबी आहे। पारां हाजी रहीम बख़्श राजड़, अॻवान पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तहलको खिपरो।